अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खिलाड़ में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह निवाज़ हाशिम खे पढ़ाईंदो ऐं हाशिम खे चवंदो त हाणे तोखे कीअं बि करे मुराद सां मिलणो पवंदो ऐं तूं मुराद जी एतबारी हासिल करे ऐं मुराद खां इहो पुछा कर त मिठल हुन किथे लिकायो। अगर ईअं कम करण सां तूं कामयाब थी वञी थो त पोइ मां तोखे 10 लख रुपया ॾींदुसि ऐं हा तोखे हर हाल में मुराद जी दिलि खटणी पवंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त मुराद अली खान जे लाइ ॾाढो परेशान हूंदो। हू पीरियल खे चवंदो त मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो त इश्क जे करे रईस मंसूर असांजी इज़त में हथ विझंदो यानी असांजी घर खे बदनामी कंदो। इहो त कॾहिं मूं सोचियो बि न हो त रईस मंसूर असां सां ईअं कंदो। ऐं पीरियल चवंदो त अदा इश्क त माण्हुनि खे अंधो करे छॾींदो आहे, ही त रईस मंसूर आहे। इश्क चङा भला माण्हू झुकाए छॾिया, ही बि रईस मंसूर आहे त इन्हनि खे कीअं न झुकाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त कूंज पंहिंजी माउ खे चवंदी त मां हाणे हितां हर हाल में निकिरी वेंदुसि ऐं हितां मां पंहिंजा क़दम ॿाहिरि ज़रूरु खणंदुसि, चाहे मंज़िल ते पुॻा या न पुॻा, बहरहाल मां हिन घर मां ज़रूरु निकिरंदुसि। इन में तूं मुंहिंजो साथ ॾीं या न ॾीं, बहरहाल मां हिन घर मां ज़रूरु निकिरी हलियो वेंदुसि। इहा तोखे जॾहिं ख़बर पवंदी जॾहिं मां हितां हलियो वेंदुसि। अगरि जेकॾहिं इन में तूं मुंहिंजो साथ ॾींदुसि पोइ तुंहिंजी भलाई थी पवंदी ऐं जेकॾहिं तूं अदा ऐं बाबा वारनि खे ॿुधाए त पोइ मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। उन जे करे तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रईस मंसूर वारनि वटि तोतल वारा हलिया ईंदा। तोतल उनखे चवंदो त रईस मंसूर खे चवंदो त तो मूंसां धोखो कयो, तो हिते रिज़न ऐं मुराद वारनि खे घुरायो। रईस मंसूर चवंदो इहो मुंहिंजो कमु न बल्कि तुंहिंजो कमु आहे। जेकॾहिं मां इन जा पका सबूत हथ कया त पोइ मां तुंहिंजो कंध दिड़ी खां धार करे छॾींदुसि। इहा तोखे भुल आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।